अजीज़ाने मन जॾहिं उन क़बर मां अकेलो थंदे उघाड़ो थी उथंदे कफर भी कोन होंदे जिस्म ते काशे कान होंदे उन करीम रब जे दरबार में पहुंचणो थे ओ हिन दुनिया के सब कुछ समझण वारा उन कबर के याद कर उन अकेली कबर के याद कर जेका कारे कलर वारी आ जेका अंधारी आ जंहिंमें केर भी ना है हा हा सब छॾे वींदा अगर उते भी कम ईंदो त हिकिड़ो मदीने जो यार कम ईंदो आ सब छॾे वञनि जिथे दोस्त छाखे चइबो आ वफादार केर हूंदो आ वफादार केर हूंदो आ वफादार उहो हूंदो आ जिथे सब छॾे वञनि पर उहो दुख जे टाइम ते न छॾे उनखे वफादार चइबो आ उहो केर आ जो मदीने जो ताजदार उहो केर आ जो इने करे जेके आशिक हूंदा आहिनि जेडी मल तेडी मल पांजे पिरीअ खे याद करे अर्ज़ कंदा आहिनि उते अच जा ओ मुंहिंजा मदीने जा घोट जिते पंहिंजा छॾे वींदा उते अच जा ओ मुंहिंजा मदीने जा साईं जिते पंहिंजा छॾे वींदा मिटीअ जा मण विझी मुंहं ते मिटीअ जा मण विझी मुंहं ते खोटे खॾड़ी लटे ईंदा उते अचजा ओ मुंहिंजा मदीने जा घोट जिते पंहिंजा छॾे वींदा सफ़र सुञ में समर घुर्जे मगर मूं वटि अमल कोन्हे सफ़र सुञ में समर घुर्जे मगर मूं वटि अमल कोने मुंहिंजा सभु माइट सभई मूंखे विछोड़े कई वॾे वींदा उते अचजा ओ मुंहिंजा मदीने जा साईं जिते पंहिंजा छॾे वींदा पिरी भारत अथई सां किननि को झिड़नि जी मता पूरल फुलाई तू आका भारत अथई सां गुनहगारनि जी मता पूरल फुलाई तू छो त असांखे आसरो तुंहिंजो असांखे आसरो तुंहिंजो ॿिया सभई संगती छॾे वींदा उते अचजा ओ मुंहिंजा मदीने जा घोट जिते पंहिंजा छॾे वींदा ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मां अर्ज़ पे कयो त दोस्त उहो धार जेको दुख में कम अचे उहो केरा जिते सभई छॾे वञनि उते भी जेको कम अचे हो को ॿियो नाहे जो मदीने जो ताजदार उहो केरा ॻाल्हि ॻाल्हि केरा थोड़ो थधाई सां सोचे मूंखे जवाब दे ईमानदारी सां सोचे जवाब दे सभिनी सां निभायूं था पिया नथा निभायूं त हिकिड़े मदीने वारे साईं सां नथा निभायूं
दोस्तों ईमानदारी सां ॿुधायो मिटन माइटन जो भत थे पैसा न हुजन तो उधारा वठी वञो दोस्तन जो काज थे सॾ थे पैसा न हुजन तो ब्याज ते भी वठी पो वञो बकर विकड़ी पो वञो छो त यार नाराज न थे इहो तुंहिंजो यार कहिड़ो आहे मुस्लमान इहो त तुंहिंजो उहो यार आहे जेको तुंहिंजे दुख में कम नथो अचे तुंहिंजो यार त मदीने जो ताजदार आहे उन महबूब जे सुन्नत के जिंदा करण जे लाइ छा कयो थे उन महबूब जे सुन्नत के अपनाइण लाइ छा कयो थे ओ मुस्लमान सोच पंहिंजे महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे फरमान के सोच मुझे आका का वधीक तोसां केर भी प्यार कोन थो करे न तो असांजी अमड़ न तो असांजो अबो न मिट न माइट अगर प्यार करण वारो आहे त हिकिड़ो मदीने जो ताजदार उन मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो जो लक़ब मुहसन इंसानियत एकड़े मिठला त सोच मुझे मदीने जे मीर पांजे सहाबा के फरमायो ओ मा मुस्तफा जा गुलामो जी मुझा आका जे करे तमाम के भी शख्स जे दर्जे बाहरों पंज पानी जो मिठड़े जो नदियों वहदियों हुजन जी मुझा आका मुझे मदीने जे मीर पुछो जे करे हिकड़ी नदी मा विहजी वरी बी नदी में विहजे बी मा विहजी वरी ट्रीह में विहजे ट्रीह मा विहजी वरी चौथी में विहजे चौथी मा विहजी वरी पंजी में विहजे पंजन नदिन में जे करे को मानो रोज मिठड़े पानी में विजे उन जे जिस्म ते मेर रहदी न सबनी अर्ज करदे या रसूल अल्लाह मिट्टी मेर त कान रहदी पर उन जो जिस्म त चमकण शुरू कंदो मुझे मदीने जे सही फरमायो ओ मा मुस्तफा जा गुलामो याद रखो पंज वक्त नमाज ये थव एकड़ी नमाज पढ़ी मोटियो जणो पानी जे मिठड़ी नदी मा गुस्ल करे हाने मोटी आया हो पंज वक्त नमाज पढ़न वारे के मुझे रब जो कुर्बत निहार ओ मुझा महबूब मुस्तफा जी मुझा करीम रब नकी मां खुदा तो सा लेखो कयो नकी तुझे न गुनाहगारन सा लेखो कयो थमे चई छनीन पढ़ी पंज अचन मां अल्लाह सवाब 50 जो दई छनी दो मां गाल मा गाल निकरी विंदी कुरान जे आयतन जो तर्जुमो रही जी तो मुखे भी दुख रही अजीजा ने मन गौर कयो अल्लाह चा फरमायो इम्मा यबलुगन इल्दकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा जदे तवा जो अबो अम्मा कुराड़ा थी वजन 15 पारो कुरान करीम जो बियो रुकू पूरो टियों रुकू शुरू आ सुबह जो कुरान खोले दिसजा मुझे बेनिया ज़रब फरमायो जने अबो अम्मा तवा जा कुराड़ा थी वजन या उनने बिनी मां को एक कुराड़ो थी वने फला तकुल लहुमा उफ़िन जने बारो मानू इंदो आ कपड़े ते मिट्टी लगदी आ फूक दे मानू उडाइंदो आ हथ ते मिट्टी लगी फूक दे उडायो जेको फूक ॾियण में आवाज इंदो आ मुझे रब फरमायो खबरदार थी जा कुराड़े अबे ऐं अम्मा जे सामो या फूक जेतिरो भी गरम आवाज न कढजा तू असा पोड़ा हाने चुप कर घणो थियो हाने कुराड़ी मथो ही खाई वही हुई खबरदार थी मुझे मदीने जे सही फरमायो अमड़ दे खिली निहारण सा मुझो रब सो मकबूल हजन जो सवाब दीदो मुझे उन्ने अमड़ दे बूथ किनो करे निहारी दे त लखे गुनाह दफ्तर में लिख जीवी दई दिल पर पीर दे खिली निहारण सा मकबूल उमरन जो सवाब मिलंदो अगर उन पीउ के अखियों ॾेखारण शुरू कये त तुझे जिंदगी जा सवाब ज़ाया थी वेंदा लखी करोड़े गुनाह तुझे दफ्तर में लिखजी वेंदा छो मुझा दोस्त अजीज गौर त कर हज कंदा हो खबर ना है कबूल पियो अलाए कोन पियो पर याद रख मदीने जे मीर जेको फरमायो आ ओ सच्चा अमड़ दे खिली निहार 100 हजन जो सवाब है भी मकबूल हजन जो सवाब अल्लाह कुरान में अबे ऐं अम्मा जे लाइ कहिड़ी जगह ते हुकुम फरमाए 15 पारे में कॾहिं जो जॾहिं कुराड़ा थी वञनि फला तकुल लहुमा उफ़िन उफ़ भी न कुछ जा वला तनहरहुमा
झिड़क जान उन्हनि खे छिड़बू न ॾिजा उन्हनि सां कड़ो न ॻाल्हाइजा उन्हनि सां कोसो न ॻाल्हाइजा मुंहिंजा मौला कीअं ॻाल्हाया वक़ुल लहुमा क़ौलन करीमा रब जो कुरान सचो आ गाला गाला ईमान अथई पोइ अल्लाह जे कुरान ते ईमान अथई त अल्लाह जो कुरान पढ़ी रहियो आ ओ सुणे कलंदर दशाबाद जे नगरीअ ते रहण वारा रब जो कुरान सजण साईं जो गुलाम तोखे पढ़ी ॿुधाए रहियो आ अल्लाह ताला फरमाए तो अबे अम्मा के झिड़क भी न ॾिजा अबे अम्मा के उफ भी न कुछ जा अबे अम्मा जे साम्हूं वॾे आवाज़ सां न ॻाल्हाइजा करीबा आहिस्ते ॻाल्हाइजा अखियूं अखियुनि में ॾेई न ॻाल्हाइजा कंधु हेठि करे ॻाल्हाइजा एतिरो आवाज़ न कजा जो तुंहिंजो आवाज़ तुंहिंजे अबे ऐं अम्मा जे आवाज़ खां किथे मथां न थी वञे वाइदो कर मुसलमान याद रख सुने नबी साईं जे दरबार में कंहिं अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह जॾहिं मुंहिंजे आका अबे अम्मा जे शान में अल्लाह जो क़ुरान पढ़ियो त कंहिं सहाबी अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह मुंहिंजो अबो अम्मा त हाणे गुज़ारे विया आहिनि हाणे मां छा कयां जे कंहिं ॿिए जो अबो अम्मा गुज़ारे वञे त उहो छा करे मुंहिंजे आका फरमानो जे क़बर ते हलियो वञे उन्हनि जे क़बर ते हलियो वञे अबे अम्मा जे वञी पेरां देखो क़बर खे अमड़ जे पेरां देखो बीही करे वञी उते रोई अबे अम्मा खे राज़ी करण जे लाइ अमड़ खे चओ मुंहिंजी जीजल अमड़ मूं जेके तुंहिंजी बेअदबी कई मुंहिंजो ख़ुदा जे वास्ते मूंखे मुआफ़ कर अमड़ खे चओ कंहिंखे चओ कंहिंखे चओ अमड़ खे चओ छा तुंहिंजी अमड़ ॿुधे थी नथी ॿुधे चओ ॿुधे थी तॾहिं त वञा थो तूं अमड़ खे चओ अम्मा मूंखे मुआफ़ कर छो त अमड़ जूं बेफ़रमानियूं अथई जॾहिं अमड़ तोखे मुआफ़ कंदी त मुंहिंजो रब बि तोखे मुआफ़ करे छॾींदो अञा अॻिते हल अञा ॿ क़ुरान जूं आयतूं पढ़ण लाॻी थियूं अबे अम्मा जे शान वारियूं दुआ ताईं पहुचणो आहे वक़्फ़िद लहुमा जनाह ज़ुल्ल मिनर रहमह जियां घोड़ो फरमान बरदार उठ फरमान बरदार सवारी फरमान बरदार मालिक जियारो कंध झुकाए बीहंदी आहे मालिक जियां वणेस तीअं लत ॾेई चढ़े मुंहिंजो रब तो चवे त अबे ऐं अम्मा जे साम्हूं वक़्फ़िद लहुमा जनाह ज़ुल्ल मिनर रहमह इन कंधड़े खे झुकाए बीहंदो कर कंधो मथे करे न बीहंदो कर अखियूं अखियुनि में ॾेई न बीहंदो कर रहमत विचा कंध झुकाए बीहंदो कर हेठि कंध करे ॻाल्हाईंदो कर ऐं जॾहिं अबे ऐं अम्मा जे लाइ दुआ घुरी मुंहिंजो रब तो फरमाए मां अल्लाह खां पंहिंजे अबे ऐं अम्मा लाइ हीअं दुआ घुरजा अबे ऐं अम्मा लाइ दुआ घुरण बि मुंहिंजो रब तोखे सेखारे रहियो आहे दुआ घुरण केरु सेखारे रहियो आहे गाला गाला केरु सेखारे रहियो आहे मुंहिंजो सुहिणो करीम रब पोइ जंहिंजे लाइ दुआ घुरण मुंहिंजो रब सेखारे कोई अबे अम्मा हुनखे प्यारा हूंदा या कोन हूंदा गाला गाला हिकिड़ो दफ़ो दुरूद पढ़ त भला या आख़िरी आयत जो तर्जुमो ॿुधाई पोइ जे चवी त अञा बि हलण जे लाइ तयारु आहां जे थकिजी पियो हई त फ़क़ीर उथण जे लाइ बि तयारु आहे उहो कलंदर जे धरतीअ ते वेहण वारा सुभाणे ईअं न चइजां त फ़क़ीर आशिक़ सजण साईं जो मुरीद थकिजी पियो हलियो वियो थकिजण वारो न आहियां पर थकाइण वारो ज़रूरु आहियां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह कुरान करीम जी आयत करीमा तिलावत पे कयम वक़्फ़िद लहुमा जनाह ज़ुल्ल मिनर रहमह रहमत विचा कंधड़ो झुकाए बीहंदो कर अखियूं अखियुनि में ॾेई न बीहंदो कर अॻियां मुंहिंजो बेनियाज़ रब छा थो फरमाए मज़ेदार ॻाल्हि आहे व ऐं कुल ओ मुंहिंजा महबूब फरमा ओ
मुझा महबूब जी मुझा करीम रब पंहिंजे गुलामन के मां मुस्तफा अल्लाह जे बानड़न के मां रब जो ही कुरान पढ़ी बुधा उनन के बुधाए त मां अल्लाह छा में राजी हां हां मुझा करीम रब मुझे करीम रब फरमायो वकुल ओ मुझा महबूब चो हां मुझा मौला चवा तो रब्बिल हमुहुमा तहां भी चो सुभान अल्लाह चो रब्बिल हमुहुमा चई वठ रब्बिल हमुहुमा कमा रब्बयानी सगीरा अम्मड़ ऐं अब्बे जेला दुआ घुरण केर तो सेखारे चो मुझो रब अब्बे ऐं अम्मा के मुआफ़ करण वारो केरा जवाब दे गला गला केर मुआफ़ करण वारो आ जन्नत देण वारो केरा ओ मुझा दोस्त अजीज सब कुछ न करीम रब जो आ पर तोखे ही असा के मुझो रब सेखारे रहियो आ त पंहिंजे अब्बे ऐं अम्मा जेला मां अल्लाह का दुआ कीअं घुरो मकसद कहिड़ो आ वरी मकसद के खोलींदासीं त रात जो पूरो हिकु थी वेंदो तहां बि थकिजी पवंदो रुगी तर्जुमो ॿुधो त अल्लाह ताला चादो फरमाए त जॾहिं अब्बे ऐं अम्मा जेला मूंखां दुआ घुरी लफ़्ज़ त क़ुरान करीम जा इहे आहिनि मगर तर्जुमो बि ॿुध तर्जुमो ॿुधी पोइ जॾहिं दुआ घुरंदे त दिलि तुंहिंजीअ खे सुकून मिली वेंदो तहां दुर्गी हितां उथी आया हो पर को हमरा हो कराची खां निकतो जाम शोरे पौधो उतां वरी दोस्तन का पुछी दियो खबर फकीर अल्लाह जो कुरान शुरू कयो या न जो न चई बस मां भी जान पहुतुस इंशाअल्लाह ताला मां बचे पहुतुस अल्लाह कनो तो हो पहुंची वियो हुंदो मुंजा दोस्तो मुंजे ला न मां टको ही न लहा टको ही न लहा लेकिन अल्लाह जो कुरान बुधण ला मुझे मदीने वाले मीर जो शान बुधण जे ला ॾिठो कीअं पहुचण वारा पहुची विया काथे कराची काथे जाम शोरो लेकिन चई त मां पहुचंदुसि ज़रूर दोस्त चयसि ॿिया टाइम ख़तम थी अचे मुंहिंजी दिलि थी चवे त मां ज़रूर पहुचंदुसि ऐं कलंदर जे नगरीअ में सजण साईं जे ग़ुलाम जे वातो रब जो क़ुरान ज़रूर ॿुधंदुसि मुंहिंजा दोस्त जेको बि अल्लाह खां दुआ घुरंदो आहे मुंहिंजो रब हुन जी दुआ ज़रूर क़बूल फरमाईंदो मुझे बेनियाज़ रब जा बानड़ो मुझे करीम रब फरमायो रब्बिर हमुहुमा कमा रब्बयानी सगीरा मुझे बेनियाज़ रब फरमायो त मूं पंहिंजे अब्बे ऐं अम्मा जे लाइ मां अल्लाह का दुआ घुरदा कयो तवज्जो कयो मता इहो सोचो त अम्मा मरी वञे त पोइ दुआ घुरा बाबो मरी वञे त पोइ दुआ घुरा न न मुंहिंजे बेनियाज़ रब फरमायो हर घड़ी अब्बे अम्मा जे लाइ दुआ घुरो अबो अम्मा ज़िंदा न तॾहिं बि दुआ घुरो अबो अम्मा दुनिया छॾे विया न तॾहिं बि दुआ घुरो छो त तव्हां दुआ घुरंदा वेंदव मां रब क़बूल कंदो वेंदुसि तव्हांजे दुआउनि जे सदके तव्हांजे अब्बे ऐं अम्मा जा मां रब दर्जात बुलंद फरमाईंदुसि वरी तव्हांजे अब्बे ऐं अम्मा जे दुआउनि जे सदके मां रब तव्हांजा गुनाह माफ़ करे छॾींदुसि बई पासा भलाइया बई पासा भलाइया अब्बे ऐं अम्मा ला दुआऊं घुरंदे त तुंहिंजो हक़ भी अदा थी वेंदो हालांकि हक़ अदा तूं असां नथा करे सघूं जॾहिं मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे हिकु सहाबीअ सॻोरे वरी ॻाल्हि निकिरी वई मुझे मदीने वाले मीर जे सहाबी सगोरे पंहिंजे जीजल अम्मड़ खे इन मिठड़े कुल्हड़नि ते खणी हज कराइण शुरू कया मिठड़े कुल्हड़नि ते खणी करे हिकिड़ो हज करायो ॿियो हज करायो टियों हज करायो जेके हाजी हज करण विया आहिनि उन्हनि खे ख़बर हूंदी त हज करण केतिरो आसान काथे रहियो मिना काथे रहियो मुज़दलिफ़ा काथे रहियो जमरात काथे रहियो वरी काबो काथे जमरात मां अचणो पवंदो आहे काबे जी ज़ियारत कीअं करणी पवंदी आहे जीजल अम्मड़ खे इहे तमामु मुंहिंजा दोस्त जेके हज जा फराज़ कुल्हड़नि ते खणी पूरा कराईंदो आहे 10 हज
पांजे जीजल अमड़ के कराइंदो आ घणा हज गाला गाला घणा हज 10 हज कराइंदो आ ओ भी केर चो मुझे मुस्तफा करीम जो सहाबी सगोरो आ 10 हज अमड़ के कराए दुआ घुरंदो आ दुआ घुरंदो आ ओ मुझा करीम रब तुझा लख लख एहसान जो मु पांजे अमड़ जो थोरो लाहे छड्यो आ काते दुआ घुरंदो आ जदे तवाफे ज़ियारत कंदो आ काबे जो हज जो आखिरी फर्ज अदा करे हाने दुआ गुरी बस्तो करे मुझा दोस्त ने अख अख सा मसल किया त जवाब इंदो आ ओ मुझे महबूबा मुस्तफा जा दीवाना तू त दुआ तो गुरी मौला मु अमड़ जो हक अदा करे छड्यो आ मु तो जो रब तो के इत्तला दी दुआ खबरदार थी तो ताजा जीजल अमड़ जे हिक रात जे ओ जागे जो हक भी अदा को न कयो आ 10 हज अमड़ जीजल के कुल्हे ते कराइण हिक रात जे ओ जागे जो हक अदा ना है मुझे रब फरमायो दुआ ही घोरो रब्बिर हमहुमा ओ सजा परवरदिगार मुझे अब्बे ऐ अम्मा ते रहम फरमा की दुआ घोरो रब्बिर हमहुमा ओ सजा परवरदिगार असाजे अब्बे ऐ अम्मा ते रहम फरमा की रहम फरमा कमा रब्बयानी सगीरा कुरान तबुद मुझो रब अब्बे अम्मा ते केतरो मेहरबान दुआ किए तो सिखारे अब्बे अम्मा जला दुआ घरो ओ मुझा मौला असाजे अब्बे अम्मा ते ये रहम फरमा जिए नठड़े लाकू मुझे मथा रहम कंदा होया कुराने करीम ने निहार मुसलमान कुराने करीम ने निहार मुसलमान ओ मुझा मौला ये अब्बे अम्मा ते रहम फरमा कमा रब्बयानी सगीरा जी अम्मा नठड़ो हुंदो हुयुस गुनाह कंदो हुयुस निहारी दाई को न होया गलत मोजन के दिसी अणठो करे छदींदा होया मां हजार गलतियों कंदो हुस रुगी हिकड़ो दफो खिलंदो हुस त अम्मा माफ करे छदींदी हुई मां समय गलतियों करे ईंदो हुयुस अम्मा चमाट कानण दी गिलरन ते चुमियो दींदी ही मुझी अम्मा मुझे पापे मुझे गलत ने को न डिठो मुझे कमजोर ने को ताहन ने को न डिठो मुझो रब तो चवे ये मुखा दुआ गुर मुझा मौला जी अब्बे ऐ अम्मा मुझे गलत ने के न डिठो अज मुझा मौला तू भी ये रहम कर जो मुझे अब्बे ऐ अम्मा जो मिड़ई गलतियों माफ करे छदे एकड़े मिनट ला नौजवान बुधा जेको रब खुद चवे पांजे कुरान में त मुखा ही घुर आई ही घुर ओ रब नींदो कोन जवाब दे ओ रब न नींदो ओ रब नींदो नीहण वारो आ रुगी तू सडड़ो त करे दिस कुरी त दिस राज केड़ो आ रुगी ये न समझ जा त अब्बे ऐ अम्मा जो फायदो आ अब्बो ऐ अम्मा बीमार थई दुआ घुर रब्बिर हमहुमा कमा रब्बयानी सगीरा ओ मुझा मौला जी मुझे अब्बे अम्मा ते रहम कर जी नठड़ला को हुनन मु ते रहम कयो यानी तकलीफ में मुके दिसी बर्दाश्त न करे सकदा होया जैसी मां चाक न थी दो हुयस मौला तेसी अमड़ मुझी आराम कान कंदी ही मौला तू भी बेनियाज आई ई रहम कर मुझा मौला मुझे अब्बे अम्मा के जल्द का जल्द सेहत वारो बनाए छदे जी अमड़ जी दुआ औलाद जे हक में अल्लाह रद्द कोन कंदो आ इए वरी औलाद जी दुआ अब्बे अम्मा जे हक में रब रद्द कोन कंदो छो त दुआ घुरण जे ला हुकुम ही मुझो रब ॾेई रहियो फरमान ही मुझे अल्लाह जो त पंहिंजे अब्बे अम्मा जे ला दुआ घुरो पंहिंजे अब्बे अम्मा जे ला बख्शिश घुरो ओ मुसलमान पो जेकॾहिं उन अब्बे अम्मा खे राज़ी कंदे त ॿई जहान तुंहिंजा ठहंदा या कोन ठहंदा
मियां अब्दुल हफीज ऐं मियां इनायत हुसैन ऐं मियां अल्लाह वसाया तव्हांखे मुबारक आहे जो तव्हां पंहिंजे जीजल अमड़ जे रूह खे सुकून ॾियण जे लाइ रूह खे करार ॾियण जे लाइ अहिड़ी हिकिड़ी महफ़िल सजाई आहे। हाणे महफ़िल खे हिते इख़्तिताम पज़ीर कंदे मुंहिंजी दिलि थी चवे उन खां पहिरीं जो तव्हां मूंखे चओ मुंहिंजी दिलि थी चवे त हिकिड़ी मनक़बत अमड़ जे शान में पंहिंजे तरफ़ खां पढ़ी छॾियां उहो ई तव्हां चवंदव इन करे अॻे ई पढ़ी छॾियां पर पोइ मूंखे ॿी का बि फरमाइश वाइदो कयो त कोन कंदासीं। वॾड़नि वारी ॻाल्हि अञा रहिजी वई छा? सुभान अल्लाह। ॿुधण वारा वेठा आहिनि न। दोस्तों तवज्जो कयो यानी महफिल में अहिड़ा जवान भी वेठा आहिनि जेके नंढड़े का नंढड़ी शइ बि यादि कयो वेठा तव्हांखे यादि करे बुखां बि विसरी वई पर अल्लाह वारनि जे निस्बत मां इहो ई त फ़ाइदो आहे। अल्लाह वारनि जी निस्बत मां इहो ई त फ़ाइदो आहे। यादि रखी छॾियो हिकिड़ी शइ पक्की करे छॾियो हर अल्लाह वारे जी इज़त उहो कंदो जंहिंखे पंहिंजे कामिल मुर्शिद सां प्यार हूंदो। इहो पक्को जुमिलो करे छॾियो हर अल्लाह वारे जी इज़त उहो कंदो जंहिंखे पंहिंजे कामिल मुर्शिद सां प्यार हूंदो छो त हुनजो तसवुर इहो हूंदो त जीअं मां पंहिंजे यार सां प्यार थो कयां ॿियो बि त पंहिंजे यार सां ईअं प्यार कंदो हूंदो न। जियां मुझे दिल में पंहिंजे मुर्शिद करीम जे लाइ जीअं में जायूं हन त हिक ग़ुलाम जे लाइ ॿिए जे दिल में बि त ईअं ई जीअं में जायूं हूंदियूं न। ऐं यादि रखो जंहिंखे पंहिंजे मुर्शिद जे फैज़ जो ज़रड़ो बि नसीब थींदो उहो अल्लाह वारनि जी इज़त कंदो। जेकॾहिं कोई भी शख्स पंहिंजे मुर्शिद जी सभु को इज़त कंदो पर जेकॾहिं कंहिं बि ॿिए अल्लाह जे कामिल वलीअ खे ॿियो सम्झी करे ऐं रुॻी घटि सम्झणु शुरू कयईं थोड़ी भी तनक़ीद कयईं त यकीन सम्झो इहो बदबख्त पंहिंजे मुर्शिद जे फैज़ खां महरूम आहे तॾहिं बेअदबी करे रहियो। हर अल्लाह जे कामिल वलीअ जी इज़त करण ऐं उन जे निस्बत खे इज़त ॾियण इहा सुन्नीअ जी पहिरीं निशानी आहे। त दोस्त निशानी ही कई आहे मां निशानी पूरी कयां त वॾड़ा हिकिड़ी ॻाल्हि कंदा आहिनि उहा ॻाल्हि रहिजी वई। कहिड़ी ॻाल्हि कंदा आहिनि हमरा कई शौक़ मां शादी इन शौक़ जे इन शौक़नि त मारियो आहे हमरा कई शौक़ मां शादी शादी करे घर में पहुतो ज़ाल कुर्ब वारी आहे शौक़ मां शादी करे आयो अबो कुराड़ो आहे रात जो टाइम अबो खंघे तो सियारो आहे ज़ाहिरा वॾड़ो आहे खंघंदो ज़रूर वा त मां बलख वग़ैरह बि कढंदो ज़ाल का अहिड़ी बख़्त वारी भलारी जी ॻाल्हि ॿुध तुंहिंजो पीउ न की ॾींहं जो निंड करे न की राति जो निंड करे पंहिंजी त निंड फिटाई अथई पर मुंहिंजी बि निंड फिटाई अथई हाणे तुंहिंजे पीउ सां मुंहिंजो गॾु गुज़र कोन थींदो या इन खे कढ या मूंखे कढ। अल्लाह से पनाह में रखे से ज़ाल जी फरमाइश खुदा पनाह में रखे। इएं नाहे त सभु अहिड़ियूं आहिनि सभई अहिड़ियूं न आहिनि पर का बदनसीब अहिड़ी हूंदी आहे। नेक औरतूं उन्हनि जो रब क़ुरान में ज़िक्र फरमायो आहे फस्सालिहात क़ानितातुन हाफ़िज़ातुन लिलग़ैब पंहिंजे मर्दन जी न रुगी इज्जत कंदियूं हन न रुगी पंहिंजे मर्दन जो अदब कंदियूं हन न रुगी पंहिंजे मर्दन जे हसब नस्र जो ख्याल रखंदियूं हन मगर उन्हनि जे नंढड़ी नंढड़ी ॻाल्हि खे बि अल्लाह जे तरफ़ खां अमानत समझी करे पंहिंजे सीने में महफूज़ कंदियूं हन पंहिंजे मर्द जे हर शइ जो ख्याल कंदियूं हन। अहिड़ियूं फरमान बरदार औरतियूं जॾहिं मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो अहिड़ी नेकोकार औरत जॾहिं मर्द बारो थकजी टुटी ईंदो आहे
मर्द के खुश रखण जे ला रुगी उन जे आडो खिली गालाईंदी आ त इहे रब हुन के सवाब ॾींदो आ जण 70 तोला सोन हुन अल्लाह जे राह में खैरात करे छॾियो। औरत जो मकाम वॾो आहे। औरत जॾहिं न प्रेगनेंसी जे सूरत में हूंदी आहे, हामिला हूंदी आहे, जॾहिं ॿार ॼणींदी आहे त हिक हिक सूर जे एवज़ औरत खे रब हिक हिक हज जो सवाब ॾींदो। हिक हिक सूर जे एवज़ औरत जी इज़त वॾी आहे, मकाम वॾो आहे। मुंहिंजा दोस्त कंहिं ॿिए मौज़ू ते अल्लाह ताला घुरियो त वरी ॿुधाईंदासीं, वरी मथां इहा ॻाल्हि रहिजी वञे, वरी दोस्त चवंदो साईं ॻाल्हि रहिजी वई। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ आख़िर मजबूर थी पियो। कुछ टाइम हली हली करे ज़ाल खे चई ॻाल्हि ॿुध, तूं घरड़ो न छॾ, बाबे जो बंदोबस्त थो कयां। हाणे पीउ जो बंदोबस्त कीअं थो करे? सुबुह जो टाइम थियो आहे, अबे खे विचारे पीउ ॾाढो ख़ुशि थियो। अॼु मुंहिंजो पुट खे कहिड़ी झिरकीअ बुजड़ो ॾिनो आहे, अॼु मूंखे सवेल विञारे रहियो आहे। विञारे सिंजारे बाबे खे कपिड़ा थो पाराए, कपिड़ा पाराए पीउ पुछे थो अब्बा अॼु भला हेॾो वॾो कुर्ब शुरू कयो अथई? चवे थो बाबा अॼु तोखे दिलि थी चवे त शहर घुमाइण वठी हलां। अॻे शहर ॾाढा परे हूंदा हुया, पीउ खे कॾहिं ते विहारींदो आहे। मुंहिंजा दोस्त अहिड़े तरफ़ वेंदो आहे जिथे इंसान जे ज़ात जो गुज़र बि कोन थींदो आहे। कंहिं घाटे झंग में पहुची करे पंहिंजे पीउ मज़ूर खे उते छॾे करे चवंदो आहे बाबा मूंखे थोरो झंग जो ख़्यालु आयो आहे, मां थोरी हाजत पूरी करे थो अचां। इहो बहानो ॾेई करे पीउ खे छॾे हलियो वियो। पीउ जो पोयां छा थियो ख़ुदा थो ॼाणे, ख़ुदा जो हबीब ॼाणे। हे त बदबख्त मोटी आयो आहे, अचे ज़ाल सां ज़िंदगी गुज़ारण शुरू कई। ख़ुदा जी कुदरत आहे, अल्लाह जो क़ुरान बि गवाह हुआ त जहिड़ी पोखी ने उहा ई लुणंदी। हे बि जॾहिं औलादी थियो, हिन जो बि न साॻियो नेक सालिह पुटड़ो थियो, पाण जहिड़ो ई 36 लखड़ो थी पियो। उन बि शौकड़ो करे वरितो, उन बि शौकड़े जी शादी करे वरिती। उनखे बि पंहिंजे ज़ाल उहो ॾींहुं पोइ नेठि मजबूर करे चई तोरे पीउ खंगी खंगी घर किन करे छॾियो आहे। हाणे त बाबा मां तंग थी पई आहे, महिरबानी करे या बाबा खे मुंहं सां कर या मूंखे इजाज़त ॾे त मां निकिरी वञा। ज़ाल खे घणेई सम्झाई, चई सम्झण जी ॻाल्हि कान्हे, फ़ैसला बि अथई। चए पोइ तूं न निकिर, बाबे जो इंतज़ाम करे थो वठां। जहिड़ी करणी तहिड़ी ॿुधो अथव न, जहिड़ी करणी तहिड़ी भरणी, जहिड़ी नियत तहिड़ी मुराद। हाणे उन बि गॾिहड़ो तयारु कयो आहे। पीउ खे सुबुह जो विहजारण शुरू कयईं। जेॾी महिल पीउ खे विहजारण शुरू कयईं, हुन पीउ खिलण जे बजाय रोअण शुरू कयो। छो त पंहिंजो कयो सभु कंहिंखे यादि हूंदो आहे। पक थियसि त हा वक़्तु अची वियो आहे, मूं जेके कुझु कयो हो अॼु हुन जो जवाबु मिली रहियो आहे। साॻे नमूने सां पुट कपिड़ा बि पाराया, तयारु करे पीउ खे जेॾी महिल कॾह ते विहारे, बच्चा काॾे वठी थो हली? बाबा शहर घुमाइण थो हलाए। उहो ई जुमिलो पुट चयुसि जेको हुन पंहिंजे पीउ खे चयो। बाबा शहर घुमाइण वठी थो हलाए। पीउ रोई ॾिनो हा बा। जेॾी महिल अॻिते हलिया, हिन पीउ ॾे निहारियो त बाबो रोई बि रहियो आहे, खिली बि रहियो आहे। पुट ॾे निहारे पुट पुछो बाबा रोई बि थो पियो, खिली बि थो पियो? चई मुंहिंजा हा बच्चा, खिला इन करे थो पियो त मुंहिंजे कई जी सज़ा मुंहिंजो रब मूंखे हिते ई ॾेई रहियो आहे। शुक्र थो कयां अॻिते वारे अज़ाब खां आज़ाद थी वियुसि। छो त जंहिंखे रब सज़ा हिते ई ॾेई छॾींदो आहे, अॻिते उन जे लाइ आसानी हूंदी आहे। बाबा भला रोई छो थो? चवे थो रोवा तुंहिंजे करे थो त मुंहिंजा बच्चा मूंसां जीअं तूं करे रहियो आहे, ईअं तोसां बि सुभाणे तुंहिंजो पुट ईअं कंदो। बाबा ईअं छो थो चई? पुट इन करे थो चवां जो मूं बि पंहिंजे पीउ सां ईअं ई कयो हो जीअं अॼु तूं मूंसां करे रहियो आहे। इहा वॾड़ा ॻाल्हि कंदा हुया, नंढनि खे ॿुधाईंदा हुया त पंहिंजे अबे अम्मा सां सुहिणो वर्ता कयो। अगरि न कंदव त जीअं तव्हां था कयो, तव्हांजो औलाद बि ईअं ई तव्हां सां कंदो। अज़ीज़ाने मन, टाइम घणो थी वियो आहे। शाबस आहे तव्हां हिन सेवण जे धरती आशिक़नि जे धरतीअ ते वेठा हो। माशाअल्लाह ईअं ई खुपियो वेठा हो। मनक़बत खां पहिरीं हिकिड़ो जुमिलो चवां, इजाज़त ॾींदो?
दिल जे गहराई सां थोड़ो ॿुधंदव मुंहिंजा दोस्तो अॻु में जेके तव्हां असांजा वॾड़ा गुज़री विया या के वेठा बि आहिनि जॾहिं आधी रात जो अखि खुलंदी हुई त छा कंदा हुआ अल्लाह अल्लाह अखि खोले काॾे निहारींदा आसमान ॾे काॾे निहारींदा छो निहारींदा आसमान ॾे त टाइम घणो थियो आहे फजर जो टाइम थियो आहे या तहज्जुद जो टाइम थियो आहे वॾा वेठा आहिनि इहा सची ॻाल्हि आहे या ग़लति आहे आसमान ॾे निहारींदा हुआ उथण सां अल्लाह कंदा हुया अखि खुली अल्लाह उन घर में कमाइण वारो हिकिड़ो हूंदो हो 30 ॼणा खाईंदा हुआ पर कॾहिं बि बेबरकताई कान थींदी हुई महिमान आया विया खाई वेंदा पर कुर्ब उन घर मां कोन खुटंदो हो झेड़ो घरनि में कोन हूंदो हो कुर्ब ई कुर्ब हूंदा हुआ ऐं हाणे 29 ॼणा कमाइनि था 30 नमो हिकिड़ो वेठो आहे पर सुबुह जो उथी 29 ई उनखे तानो था ॾियनि शर्म कोन थो थिए भेणा वेठे पियो थो खाई शर्म कोन थो थिए भेणा वेठे पियो थो खाई यानी 29 माण्हू कमाए हिकिड़े खे बि नथा खाराए सघनि सबबु कहिड़ो आहे सबबु इहो आहे जो अॼु जो नौजवान जीअं उथे थो अखि खुलेसि थी त मथे या हेॾे होॾे कोन थो निहारे मोबाइल खे थो खणे त कंहिंजो मैसेज त कोन आयो सोचे वठो दोस्तों देर को तो करे मोबाइल के तो छो त रात 2 बजे ते अगे जागी को साइलेंट करे छरी कंहिंजी काल त कान आई आहे पर जेकर बड़ा 5 कालू लग हल बड़ा 5 कालू कहीं कहीं हाणे इहो बि कोन ॾिठई त मुंहिंजी निंड ईमानदारी सां ॿुधी पियो जवाब ॾिजो इहो बि न ॾिठई त मुंहिंजी निंड पूरी थी आहे या न हल बड़ा 5 कालू अखियुनि खे महटे खोली जो त उन जो ही 5 कालू लॻियूं पयूं आहिनि जंहिंजे लाइ सॼी राति हिन इंतज़ारु कयो कंहिंजूं 5 कालू लॻियूं पयूं आहिनि थोरो जवाबु ॾियो उन जूं ई लॻियूं पयूं आहिनि XYZ जंहिंजो हिन सॼी राति 2 बजे ताईं इंतज़ारु कयो हो निंड त कई अधु कलाकु हाणे अबा हमराह जी निंड वई हण अॻियां वरी जवाबु मिले आपका मतलूबा नंबर इस वक़्त बंद है आपका मतलूबा नंबर इस वक़्त बंद है ॿुधे बि थो पियो पर जॾहिं उन्हनि मथां खुले मथां कंदे सुबुह ताईं घटि में घटि 250-300 हमराह कालू करे छॾियो खिलो न जे दिल सां ॻाल्हि लॻेव त पोइ तवजह कजो इन जो जवाब बि ईंदो पुठियां दोस्तो हाणे फोनियूं बि करे थो पियो ऐं दिलि में ख़्यालु कहिड़ो पियो थो हले त मुंहिंजो दोस्त मूंखां कावड़िजी वियो मुंहिंजो दोस्त मूंखां रुसी वियो मुंहिंजो दोस्त मूंखां हीअं थी वियो उनखे कीअं परचायां सुबुह जो कहिड़ो कसम खणा कहिड़ो यकीनो ॾियारियांसि ॿाहूं कीअं ॿधांसि पेरे कीअं पवांसि मुस्लमानो सॼी राति इन फ़िक्र में गुज़रेसि थी सुबुह थिए थो उथण सां सिधो पहिरीं फोन थो करे जीअं हुन फोन खई न अस्सलाम वालेकुम न वालेकुम सलाम पहिरीं छा थो चवे ओ मुंहिंजा दोस्त मूंखे ख़ुदा जे ज़ात जो कसम आहे मूंखे अमड़ जो कसम आहे मूंखे फलाणो 30-40 कसम खणी थो वञे ओ पुछे थो कि थियो छा आहे ॻाल्हि त मसइलो छा आहे एॾा कसम थो खणी जे ख़ुदा जो कसम भाउ नंबर मूं साइलेंट करे छॾियो हो आवाज़ कोन आयो न त यार तुंहिंजी रिंग अचे ऐं मां न खणा ईअं कीअं थो थी पवे उन खां पोइ त सॼी राति मूं दोस्त निंड कान कई आहे फोनियूं पर तो कान पे खई भाउ मूंखे माफ़ कर न हुन जेॾी महिल चयो हा तोखे माफ़ कयमि चए त शुक्र अल्हम्दुलिल्लाह यार राज़ी त थी पियो दोस्त इहो सच आहे नंढड़ा हो या वॾा सोचो इहा हक़ीक़त आहे ओ मुस्लमान जवाब ॾे जंहिं दोस्त तोखे 5 कालू करे तुंहिंजी सॼी राति जी निंड फिटाए छॾी उहो तुंहिंजे मौत जो वाली नाहे तुंहिंजी ज़िंदगी उनजे हथ में नाहे तुंहिंजो रिज़्क़ उनजे हथ में नाहे तुंहिंजी इज़त उनजे हथ में नाहे तुंहिंजी ज़िल्लत उनजे हथ में नाहे उहो त केॾी महिल बि बेवफ़ाई करे सघे थो उन बेवफ़ा दोस्त जे रुगी मिस कॉलन जे करे तुंहिंजी सॼी राति निंड फिटी वई आहे मुस्लमान आहीं कलमे पढ़ण वारो आहीं मां तोखां थो पुछां जॾहिं अल्लाह जे घर मां फजर जो आज़ान आया हय्या अलस सलाह
वॾी अज़ान आई आ कंहिंजे घर मां चो करीम रब जे दरबार मां बेनियाज़ रब जे घर मां तोखे सॾड़ो थियो आहे हलिया निमाज़ जे लाइ हलिया कामयाबीअ जे लाइ मुंहिंजे दोस्त अज़ीज़ ईमानदारीअ सां ॿुधा अल्लाह जे दरबार मां जेको आवाज़ ईंदो आहे उहो सचो हूंदो आहे या कोन हूंदो आहे उन बेनियाज़ रब जे दरबार मां मिसकालूं कोन आयो तुंहिंजे कननि आवाज़ बि ॿुधो हिकिड़ो आवाज़ ॿुधो ॿियो आवाज़ ॿुधो पंजे अज़ान ॿुधई मगर हिकिड़े मिंट जे लाइ अहसास कोन थिए रुनई कोन बिस्तरो कोन छॾे त वञी करीम रब खे राज़ी कयां वञी करीम रब खां माफ़ी वठां पंहिंजे करीम रब खे ॿाॾायां पर जेॾी महिल थोरी तकलीफ़ थी अचे उहो साॻी दोस्त नंढो थो ॾे भॻो थो चए ओ मुंहिंजा मौला मूं ते रहम कर ओ मुंहिंजा मौला मूंखे मुआफ़ कर ओ मुंहिंजा मौला मुंहिंजी मदद फरमा मूंखे ॿुधा त पोइ बि मुंहिंजे रब करे तोखे मायूस कयो आहे मुसलमान ओ मुसलमान नौजवान सोच त तूं कंहिंजे लाइ ज़िंदगी बर्बाद करे रहियो आहे जेको तुंहिंजे लाइ कुझु बि नथो सोचे ऐं जेको तुंहिंजे मथां कर्मनि जे मथां कर्म करे रहियो आहे उन यार खे तूं विसारे छॾ हिकिड़ी हूंदी आहे बेवफ़ाई ॿी हूंदी आहे बेवफ़ाई जो सभई हदूं किरास करणु जॾहिं मलाइक तुंहिंजे गुनाहनि जो दफ़्तर खणी सुम्हणी निमाज़ खां बाद में पहुता ओ मुंहिंजा मौला हे तुंहिंजे बाने जो दफ़्तर आहे एॾो त बेफ़रमान आहे न फज्र पढ़ी अथई न मग़रिब पढ़ी अथई न ॿे पहिरीं पढ़ी अथई न टे पहिरीं पढ़ी अथई न असुर पढ़ी अथई न इशा पढ़ी अथई मौला ईअं ई खाई पी तुंहिंजे नेमतुनि खे गधा वांगुरु लेटी पियो आहे ओ मुंहिंजा मौला हाणे हुकुम कर कहिड़ो तुंहिंजो अज़ाब खणी वञो ओ मुसलमान गौर कर मुंहिंजो रब कहिड़ो जवाब ॾींदो आहे मलाइकनि खे ओ मलाइको जी मुंहिंजा करीम रब जंहिं मुंहिंजे बाने जूं शिकायतुनि जा ढेर खणी आया हो इन शिकायतुनि खे हिकिड़े पासे रखो मौला रखिजी वियूं हाणे अज़ाबुनि पर मां अल्लाह जूं नेमतूं खणी वञो जीअं निट मां थिए उनखे थधड़ो पाणी मिली वञे उनखे टूथपेस्ट मिली वञे उनखे बूथ धोइण लाइ साबुण बि मिली वञे विझण लाइ उनखे टुवाल बि मिली वञे सुहिणो पाणी बि मिली वञे जीअं फ्रेश थी घर में पहुचे उनखे नाश्ते जे लाइ चांहि बि मिली वञे मानी बि मिली वञे ॿुधा इन्हनि सभिनी नेमतुनि जो मालिक ख़ालिक केरु आहे चओ मुंहिंजो करीम रब जेकॾहिं मुंहिंजो अल्लाह ॿियो कुझु बि न करे रुॻी तोखे ॾाढ में सूर ॾेई छॾे ॿियो कुझु बि न करे रुॻी तोखे ॾाढ में सूर ॾेई छॾे सॼी राति तड़प जे तुंहिंजी गुज़री वञे मानी तुंहिंजे आॾो पई हुजे कान वणंदी हर शइ तुंहिंजी आॾो पई हुजे कुझु बि कोन वणंदो इहो दर्द तोखे पीणो चवणो करे छॾींदो उहो बेनियाज़ आहे उन जे आॾो काई वॾी ॻाल्हि कान्हे लेकिन बेवफ़ा मुस्लमान गौर कर उन बेनियाज़ रब खे छॾे ॾिनो अथई जंहिंजे हथ में सभु कुझु मौजूदु आहे पोइ ॿुधाए त अल्लाह सां प्यार करी थो या बेवफ़ा बाने सां प्यार थो करी छा तुंहिंजे आॾो मुंहिंजे रब जे उन अज़ान जी हैसियत दोस्त जे मिसकाल जेतिरी बि कान्हे ओ मुसलमान पंहिंजे ज़मीर खे जागा पंहिंजे अंदर जे आवाज़ खे जागा मुंहिंजो ऐं तुंहिंजो मामिलो न आहे तुंहिंजो ऐं तुंहिंजे रब जो मामिलो आहे अल्लाह जे आॾो तोखे जवाब ॾियणो आहे पंहिंजे अमलनि जो मूंखे जवाब ॾियणो आहे पंहिंजे अमलनि जो न मां तुंहिंजे क़बर में वेंदुमि न तूं मुंहिंजे क़बर में ईंदे जो मां तोखे घटि वधि वेही ॻाल्हायां लेकिन अल्लाह जो क़ुरान चवे थो अलम यअनि लिल्लज़ीना आमनू अन तख़शअ क़ुलूबुहुम लिज़िक्रिल्लाह जो तव्हांजो दिलियूं मां अल्लाह जे ज़िक्र में वसी पवने तव्हांजूं अखियूं मां करीम रब जे ख़ौफ़ खां आलियूं थी पवन तव्हां रोई ॾियो त मां अल्लाह तव्हांजा गुनाह माफ़ करे छॾियां